अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यारी मदद जीअं त आउं फ़क़ीर पपन अली मुंहिंजे बाबा उस्ताद मोहम्मद रमज़ान जो असीं बि हुनजा शागिर्द आहियूं, हुनजा बचा आहियूं। बसि ही पंहिंजी अकेडमी आहे, बैठक आहे, बसि नंढी कोशिशि आहे। जेको बि कुझु आहे रंग आहे उस्ताद बाबा मोहम्मद रमज़ान जे पेरनि जे सदको असांखे मिलियल आहे। ऐं एफ जी प्रोडक्शन ही फिरोज़ भाउ जे चैनल ते जेको आहे सो जी थोरी वॾी कोशिशि असां पंहिंजी रिहर्सल सेव कई आहे। ऐं नाज़रीन खे गुज़ारिश कंदा त ॾिसी ऐं कमेंट कंदा। बसि कोशिशि कई आहे हिकिड़ी हल्की। ऐं उस्तादी जे नाम त सदको न, उस्तादी कमु, उस्तादी निज़ाम इहो तमामु घणो परे आहे। असांजी वबा ज़ारी आहे। बसि असां नंढी कोशिशि कयूं था। वॾी महिरबानी।